अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, फितरो कितना रुपया कढिया है। फितरो हर मुसलमान मथे फर्ज है। रोज़ो रखे नाई रखे, निंडड़ो है वड्डो है माज़ूर है, हर के मथे फर्ज है। सही वक्त ये है त ईद जो चंद्र नज़र अचे अथवा छेले रोज़े में हिकिड़ो अधु रोज़ो आगड़ पाछे हिकिड़ो मतलब ही जे 28 29 रोज़ो इते कढियो खपे। इन जी हिकमत इहा है त रोज़ात जे रोज़े में जेको इहे भुलूं चुकूं थी वियूं आहिनि, कमज़ोरियूं थी वियूं आहिनि, उन्हनि जी भरपाई थी वञे। ऐं ॿियो तुअमतुल मसाकीन, मिसकीन लाइ ख़ुराक। अने इन पिण मिसकीन कीअं कढणो आहे ईअं न जे न, इन जी मिक़दार कुरो आहे। तंहिंजे बारे में मूंखे हिकिड़े वीचारे मर्द फ़ोन कए, मूंखे पुछे च दीन मुकम्मल है का आके इख्तियार है। मुझे भाई दीन तो मुकम्मल है न, अल्लाह ताला दीन जो मुकम्मल करे जो से कुरान मजीद में ज़िक्र करें त चए त कुरान जो बाबा जो दीन है जो आई कॾहिं 30 रुपया पिया फितरो कढो, कॾहिं 60 रुपया कढो। चो भाई अहिड़ो न आई, अनाज मार्केट तो जे ॾाढी जी न आई जे गेहूं कॾहिं 20 रुपया किलो पिया हले, कॾहिं 35 रुपया हले। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में करंसी हुई, दीनार हुआ दिरहम हुआ, उते जा पैसा दीनार दिरहम हुआ। मक्के में उन वक़्तु मदीने में सऊदी में हिजाज में दीनार दिरहम हुआ। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीनार दिरहम ना ही कढियो। लिहाजा सही अने राजे सवाब अने सुन्नत ई है तो सिर्फ़ न सिर्फ़ अनाज कढाबो। जे अनाज 2.5 किला हर इंसान जी तरफ़ा फितरो पां कढूं था त ई सुवाल अचे ज नथो जे केतिरो फितरो कढिया आहियां। अने 6-12 वर थिया ऐं ई फतो ॾियां थो जे अनाज कढो। उलमा जेको रहिया, उलमा जगह जगह ते ई फतो ॾियनि था तकरीर में दरस में जे अनाज कढो। जे पां अनाज कढो सुन्नत जे मुताबिक़ त ई सुवाल पैदा ज नथो थिए जे फितरो केतिरो कढिया आहियां। पोइ मसइलो अचे थो जे अबा हू त हाणे मिसकीन रहिया, मिसकीन जी मर्ज़ी जेकी हू कई पाण ॾेई छॾियूं। शरीयत चए ईअं ॾियूं, सुन्नत जे ख़िलाफ़ न कराजे, सुन्नत जे कम खे रोकाजे न। शरीयत जे अनाज चए 2.5 किला त 2.5 किला पांखे हर व्यक्ति जी तरफ़ा अनाज फितरो कढणो आहे। आख़िरी रोज़े में कढणो आहे, मतिलबु 28 29 वटा चालू थी वेंदासूं। अने बहितर ई आहे त रोकड़ न कढूं, अनाज कढूं। इन बारे में अल्लाह ताला वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।